संगत जी उनखे एहसास थिए थो कि ॿियनि खे तपाइण त सवलो आहे, पर उन जो जेको नतीजो थो निकिरे न उहो पंहिंजी दरगाह ताईं गॾु थो हले। उन कर्म जो नतीजो असांखे हिते त भोगणो ई भोगणो आहे, पर उते बि भोगणो आहे, उते बि असांखे सज़ा मिलणी आहे। ईअं न आहे कि हिते असांखे उहा सज़ा मिली वई त पोइ नाहे मिलणी, पोइ बख़्शियल आहे, न। परमात्मा उहो लेखो पुछंदो कि तोखे सभु ख़बर हुई त हे कम सही आहे, हे कम ग़लति आहे, तोखे ख़बर हुई त मथे हिकिड़ी कोट आहे, त बि तूं उनखे तपायो। असीं ॿिए ते एतिरो ज़ोर हणूं कि उहो पंहिंजो केस उन रब जी अदालत में न विझे, छो त उन जज जहिड़ो फ़ैसिलो ॿियो कोई न कंदो, उन रब जहिड़ो सचो वॾो जज ॿियो कोई न आहे। जपो जी सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु। इहा कथा खणण जो मक़सदु इहो हुयो त असीं कंहिंजी मृत्यु जा पाठ रखण, कंहिंजी शादियुनि में जा पाठ रखण, सिर्फ़ पाठ रखण फॉर्मेलिटी कई आहे। असांखे अहिड़नि ॾींहंनि ते यादि करणु खपे कि असांजे लाइ बि इहे ॾींहं ईंदा, उन्हनि जी तयारी आहे असांजी। हिकिड़ो सेठ वञे थो संत ॾे, संत खे चए थो कि मूंखे सभु ख़बर आहे कि मौत अचणी आहे, पर मूंखां इहा ॻाल्हि विसरी वेंदी आहे। कोई शांत थींदो आहे न त असांखे 2-3 ॾींहं वैराग हूंदो आहे कि मूंखे हे कमु न आहे करिणो, हे कमु न आहे करिणो, मां बि मरदुमि, पर कुझु ॾींहंनि खां पोइ इहा ॻाल्हि मूंखां विसरी वेंदी आहे। जपो जी सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु। मां एतिरो चाहींदो आहियां कि मां पंहिंजी मौत जी तयारी कयां, मां पूजा पाठ कयां एकाग्रता सां, हिक चित सां, पर मूंखां उहो नथो थिए। तव्हां संत चवरायो था, 24 कलाक पूजा पाठनि में लॻा पिया आहियो, अखियूं बंदि, दुनिया तव्हांजे अॻियां झुके थी, एॾी एकाग्रता तव्हां में किथां आई आहे? संत सोचे थो कि इहो ई सवाल हिन काफ़िन खां पुछो हूंदो, पर हिन जा कम उहे ई हूंदा। हाणे हिनखे करे ॾेखारियां थो। संत चएसि थो कि हथ ॾे, चएसि थो हथ छो ॾियां, त मां तुंहिंजो भविष्य पढ़दुमि। संत खे चए थो जेको मां तोखां सवाल कयो पहिरियां हुन जो जवाब ॾे कि तूं एॾो एकाग्र कीअं? चएसि थो पहिरियां हथ त ॾे, तोखे जवाब बि मिले थो। जीअं हथ ॾेसि थो, चएसि थो ॿिया सवाल छॾ, 10 ॾींहंनि में तूं मरण वारो आहे। जपो जी सतनाम वाहिगुरु। 10 ॾींहंनि में तुंहिंजी मृत्यु थियण वारी आहे। तूं वञी करे हाणे जेको करिणो थी कर, मृत्यु जी तयारी कर। वञे थो, गुज़रिया 15 ॾींहं गुज़रिया, आगे हुन संत ॾे थो वञे त संत तूं मूंखे चयो त 10 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी मृत्यु अचणी आहे, अॼु 15 ॾींहं आहे, मां त ज़िंदा तुंहिंजे साम्हूं वेठो आहियां। चएसि थो इहो ॿुधाए त इन्हनि 15 ॾींहंनि में तूं छा कयो? चए थो जंहिंसां बि मुंहिंजा झगड़ा थियल हुया वञी माफ़ी वठी आयमि, जंहिंजे बि हक़ जी कमाई खाई वेठो हुयमि उन्हनि खे उन्हनि जो हक़ ॾेई आयमि, जेका मूं वटि पंहिंजी कमाई हुई ते मां दान करे आयमि, पूजा पाठ में अहिड़ो लॻी वियुमि त पुछो ई न। संत चए थो इहो ई तोखे सम्झाइण चाहियां पियो, जॾहिं तोखे अहसास थींदो न त तुंहिंजनि कुलनि ते काल वेठो आहे, तोसां गॾु काल हले थो, जिते तूं उते तुंहिंजी मृत्यु, उते तुंहिंजो मौत। जे तोखे इहा यादि हूंदी त पोइ तूं कीअं बुरा कम कंदी? जे तोखे यादि हूंदो त काल मूंसां गॾु हले थो त पोइ तूं कीअं ॿिए जे पसीने जी, ॿिए जी महिनत जो हक़ खाई वेंदे? जे तोखे यादि हूंदो त मूंखे मरणो आहे, मूंसां मृत्यु गॾु आहे, त तूं कंहिंखे कीअं बुरो सॾींदे?
गुरबाणी भी प्रमाण करे थी, प्रमाणित करे थी हिक हिक लफ्ज, हिक हिक साखी। संग चलत है हम भी चलना, गुरु नानक देव साहिब जन चंता संग चलत है हम भी चलना, दूर गवन सिर ऊपर मरना। के जेको काल आ न तू जाडे वने तो तुसा संग संग हले तो। इयो काल तुझे कुलन ते एक अजगर नांग वांगुर वेठो आ, तोखे खबर भी न पवंदी त इयो नांग केमाल तोखे डसे खणी वेंदो, केमाल तोखे डंग हणी करे खणी वेंदो, तोखे पतो भी न लगदो। जे तोखे इहो याद अची वियो त पोइ कीअं तुंहिंजो मन लॻो एकाग्रता थियो। असां सभिनी खे बि जे याद अची वञे न त संग वेठो आ असां सां काल, ऐं असांजी ॿुधदो ई न। भले असां पंहिंजे जीवन जी पूरी कमाई भी ॾियूं न उन काल खे, त 5 मिंट मूंखे ॾे त मां परमात्मा जो नालो वठी वठां, जेके मुंहिंजा रिश्ता बिगड़ियल आहिनि उन्हनि खे संवारे वठां, उहे 5 मिंट सॼी कमाई वठी भी तोखे न ॾींदो। एॾी महानता आहे असांजे हिक हिक श्वास जी। जपो जी सतनाम वाहिगुरु सतनाम वाहिगुरु सतनाम वाहिगुरु।